नाज़रीन, कोली बिरादरी पारां ॿिनि मुख़्तलिफ़ औरतुनि जी वासिया विलाई खेपरे में एहतजाज मुज़ाहिरो कयो पियो। तफ़सील दायरे वाहिद साकिशर पंहिंजी रिपोर्ट में। खेपरो में कोली बिरादरी के मर्दन और औरतुन बिन औरतुन की बाजियाबी लाइ एहतजाजी मुजाहिरो कयो। मेन चौक ते पांचू कोली, वाघो कोली ऐं ॿियनि जी अॻुवाणी में मुज़ाहिरीन पाड़े जे बंबरा बिरादरी के माण्हुनि ते इल्ज़ाम आणंदे चयो त उहे संदुनि जे ॿिनि औरतुनि खे अगवा करे खणी विया आहिनि। हिननि वधीक चयो त मुश्ताक बंबरो मुंहिंजूं ॿ नियाणियूं खणी वियो आहे ऐं मां हुनजे दर ते दाऊं खणी वई आहियां। तॾहिं मूं वटि मूंखे इहो ई चयो आहे त क़ुर शरीफ़ खणी मस्जिद में बीह रहियो, संदो बच्चो हिकिड़ो उहो खणी बीह रहियो। सरवर नूह जा कसम खया आहे, संदे पीउ जी तुरबत जा कसम खया आहे जे तूं दाऊं न कर, तोखे तुंहिंजी नियाणी ॾींदा, तूं मूंखे मुंहिंजूं नियाणियूं हाज़िर करनि। मुंहिंजो इहो ई अर्ज़ु आहे। ॿ छोकिरियूं असांजूं हाज़िर करनि, हिकिड़ी मीना आहे, ॿी रेखा आहे। असांखे वापसि करणु खपे। असां उन क़ुर खयो आहे, संदो पुटु खयो आहे, सरवर नऊं जो कसम खयो आहे, रड़ी न करो, अवांजूं नियाणियूं अवां खे मिलंदियूं। असांजी हेल्प बि कोन था खणनि। असांजी नियाणियूं असांखे इंसाफ़ बि करणु खपे, असांखे वापसि करणु खपे। रात जो 11 बजे जो टाइम हो। हिननि मां शामिल आहे मुश्ताक बंबरो, ईदल बंबरो, इकबाल बंबरो, महरान बंबरो, इहे सभु शामिल आहिनि। हितां खणी विया खंबे ॿई छोकिरियूं। जी आओ दाऊं कूकू कयूं, असांखे इहो सरवर जो कसम खयो, क़ुर खयो, मस्जिद जे कोर्ट ऐं असां निकाहनामा जिते थिए था उते सभु माण्हू असां विहारे छॾिया आहिनि। सभिनी पासे असांजो निकाह थी वियो त कागज़ फाड़े ॿाहूं अव्हांखे वापसि ॾियूं वेंदियूं। सभु असांजा वाइदा थियल आहे मुश्ताक बंबरे जा। हाणे चवनि था छोकिरी हिकिड़ी आहे, निकाह करे जॾहिं ॿी कोन्हे, हाणे मञनि ई कोन था। कैमरामैन सज्जाद शेर, मोहम्मद इस्माइल गजू सां गॾु ज़ाकिर शेर, धरती टीवी न्यूज़ खेपरो।